अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर शामिल कयूं था ठरी मिरवा खां। ठरी मिरवा लॻ शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी जी बस ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करण लाइ ॿिए ॾींहुं बि शागिर्दनि जो प्रेस क्लब ठरी मिरवा आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। शागिर्दनि हसनैन हैदर, वकार हुसैन, अली मुत्तकी, असबात हुसैन ऐं ॿियनि चयो त ठरी मिरवा पुलिस फर्ज़ी केस दाख़िल करे पंहिंजी जान छॾई आहे। केस में हमले जा कलम ऐं दहशतगर्दीअ जा कलम शामिल न कया विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी बस ते हमलो कंदड़ जवाबदारनि खे फौरी तौर गिरफ़्तार करे FIR में दहशतगर्दीअ जा कलम शामिल कया वञनि, न त ॿी सूरत में एहतिजाज जो दाइरो वधाईंदासूं। जी असांजो मुतालबो इहो आहे त जेका बि असां हिकिड़ी FIR जी घुर्ज कई आहे, हिकिड़ी असां इंसाफ़ जी घुर्ज कई आहे, सो असांखे माना पूरी तरह काई बि माना पुलिस जे तरफ़ां असांखे उन्हनि जी माना सरगर्मी नज़र नथी अचे। छाकाणि त जेके असांजा जेके पॉलिटिक्स आहे उहा असांजे इन मामले में इन कुझु कम में मां कहिड़ा लफ़्ज़ इस्तेमालु कयां जो हिन में माना इन्वॉल्व बि थिए पई ऐं उहे पॉलिटिक्स लीडर जेको आहे सो उन्हनि खे ओपनली सपोर्ट था कनि पिया त जेको आहे सो FIR न वरिती वञे। असांजो चवणु इहो आहे त असांखे जेको आहे सो पंहिंजा जेको आहे सो असां हक़ ते बीठा आहियूं। असां जेको आहे सो सिंध जी नियाणियुनि जी इज़त बचाइण लाइ बीठा आहियूं ऐं असां कुझु अहिड़ा के ग़लति असांजा इरादा न आहिनि। असांजा अहिड़ा बि कोई बि असां हिननि खां मिल्कियत या कंहिं बि अहिड़ी शइ जा कोई बि मुतालबो नथा कयूं। बसि असां हिकिड़ी नियाणियुनि जी इज़त ऐं उन्हनि जी तालीम खे हिकिड़ी माना सेफ्टी था करूं। असां ॿी बि जेको आहे सो हिन आला अमलदारनि खां जेको आहे सो सॼी हुकूमत खां अहिड़ी काई बि असां जेको आहे सो माना